मुबारकपुर ڀرسان नाफरमान पुट गोलियूं हणी पंहिंजे माउ खे क़तल करे छॾियो आहे। ॻोठ हुरमत केहर में जवाबदार कामिल केहर पंहिंजे माउ मसमात सभाई खे पिस्टल जा फायर करे क़तल करण बाद मौक़े तां फरार थी वियो। इतला ते हद जी पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश खणाए जैकमाबाद अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त शुरूआती बयाननि मूजिबि वाक़ियो घरू अणबड़त तां पेश आयो आहे। वधीक मामले जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो, न वरी माउ खे क़तल कंदड़ नाफरमान पुट पुलिस जे हथ चढ़ी सघियो आहे। इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे मुबारकपुर खां, जिते ॻोठ हुरमत केहर में नाफरमान पुट पंहिंजे माउ खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। जवाबदार कामिल केहर पंहिंजे माउ मसमात सभाई ख़ातून खे क़तल करण बाद मौक़े तां फरार थी वियो। इतला ते हद जी पुलिस पहुची मक़तूल औरत जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ जैकमाबाद अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मुताबिक़ वाक़ियो घरू अणबड़त तां पेश आयो आहे, जॾहिं त वधीक मामले जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं न जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे, न वरी वाक़े जो को केस दाख़िल थी सघियो। HSTV न्यूज़ मुबारकपुर।